अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आहे में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रियात शाहनवाज जेको आहे कूंज मथां ज़ोर रखंदो। कूंज खे चवंदो त तुंहिंजो भलो इन्ही में आहे त तूं मूंसां शादी कर। अगरि जेकॾहिं तो इएं न कयो त पोइ तूं सॼी ज़िंदगी पछताईंदे। अगरि जेकॾहिं तो मूंसां शादी कयो त पोइ मां ही ॿ ॾींहं ॿार ऐं ही बंगला संगला सभु तुंहिंजे हवाले ऐं तुंहिंजे नाले ते करे छॾींदुसि। जेकॾहिं तोखे मुंहिंजे बारे में सोचणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ककर ऐं रेज़न वारा रियात शाहनवाज मथां ज़ोर रखंदा। उन्ही खे चवंदा त अगरि जेकॾहिं तो असांजे हवाले कूंज न कयो त पोइ पाण ॿिन्हिनि जी दुश्मनी थी पवंदी। रियात शाहनवाज चवंदो त मां तव्हांजे हवाले कूंज ज़रूरु कंदुसि। बहरहाल हाल ई फ़िलहाल तव्हांखे 2-3 ॾींहं सब्र सां रहणो पवंदो, छो जो मां जेसीं ताईं कूंज खे राज़ी नथो कयां तेसीं ताईं मां कूंज अव्हां जे हवाले नथो करे सघां। उन जे करे मां जेसीं ताईं कूंज मथां ज़ोर रखां, जे करे हाल ई फ़िलहाल तव्हांखे 2-3 ॾींहं माठ में रहणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल हाणे गुलपरी जे बारे में सोचींदो त हुनखे हाणे आउं तां कीअं आज़ादु करायां ऐं मां उन सां हाणे कीअं ॻाल्हायां, उन खे हाणे आज़ाद मां कीअं आज़ादु करायां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मुराद वारा जेके आहिनि हाणे गुलपरी खे कढाइण जी कोशिशि कंदा। बहरहाल इहो गुलपरी खे बि हितां आज़ादु कराए वेंदा ऐं गुलपरी खे आज़ादु कराए पोइ ई पवंदा ककर जे पोयां, यानी ककर खे मारे ऐं पंहिंजी भेण खे आज़ादु कराए छॾींदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रईस मंसूर जेको आहे तमामु जल्द आज़ादु थियण वारो आहे। इन रईस मंसूर हाणे आज़ादु थींदो त पोइ उन जे हथ में तव्हां हथियार ॾिसंदो ऐं पोइ रईस शाहनवाज खे हू टांडा ॾींदो, यानी उनखे झुकाइण जी कोशिशि कंदो। इन रईस मंसूर जी क़ौम हाणे जागी पवंदी। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।